जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों अॼु वरी ॻाल्हि कंदासीं असां पावन नगली धाम गुरुग्राम सांप नगली तपोभूमि झूलेलाल मंदिर जी। दोस्तों उन मंदिर जी एतिरी वॾी आस्था है कि लगातार उते चमत्कार थींदा रहंदा आहिनि ऐं माण्हुनि जी मन्नतूं पूरियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। ऐं असां बार बार तव्हांखे इहो वीडियो इन लाइ करे था ॾेखारियूं कि हिन जी मान्यता रखण वारा हिन खे मञण वारा हिन आसे पासे क्षेत्र जा टोटल माण्हू लोकल आहिनि, गुजर समाज जा आहिनि ऐं अन्य ॿियनि समाज जा आहिनि। ऐं उन्हनि जी आस्था ॾिसो केतिरी सुठी ऐं एतिरी साफ़ सुथरी आहे कि जेके चई करे तव्हां बसि करो। अॼु असां तव्हांखे वीडियो में ॾेखारियूं था कि हिकु शख़्स को पंहिंजी मन्नत घुरी, उन मन्नत पूरी थी त उन 40 किलोमीटर 40 खां 50 किलोमीटर दूरी जी पैदल यात्रा करे भगवान श्री झूलेलाल मंदिर में ध्वज चढ़ायो अथई, यानी कि झंडो चढ़ायो अथई ऐं बाक़ाइदा उते जे महिनत उनखे गेट तां रिसीव करे उनखे वठी करे मंदिर जे अंदरि वठी वियो ऐं उनखे दर्शन इत्यादि अंदर जा कराई। तो दोस्तों लगातार असां तव्हांखे वीडियो जे माध्यम सां ॾेखारूं पिया आख़िर भगवान श्री झूलेलाल मंदिर तपोभूमि में लगातार चमत्कार छो पिया थियनि, छो माण्हुनि जी उते मन्नतूं पूरी बि थियनि, छोकी भगवान त हर जॻह हाज़िर नाज़िर आहे। पोइ ॿियनि जॻहनि ते इहे ॻाल्हियूं कान थियूं थियनि। कारण कि हिते माण्हुनि जी हिते आस्था ॾाढी वॾी आहे। इन्हनि सिर्फ़ु हिकिड़े ई देवी देवता खे पकड़े रखियो अथनि, उहे आहिनि भगवान श्री झूलेलाल साईं। उन्हनि झूलेलाल साईं जे प्रति एतिरी वॾी आस्था रखी आहे कि हर वार त्योहार ऐं हर ॾींहुं वार अहिड़े सुठे नमूने सां मल्हाईंदा आहिनि कि जेके चई करे बसि करो। असां ॻाल्हि कंदासीं कि उते जंहिंजी बि मन्नत पूरी थींदी आहे उहो भगवान श्री झूलेलाल साईं जे मंदिर ते ढोल वॼाराईंदो आहे। इहो उते जो हिकिड़ो नियम आहे, अॼु का कान्हे, अभी तू कई 100 साल पहिरीं खां वठी इहो नियम आहे कि जंहिंजी मन्नत पूरी थींदी आहे, जंहिंजी मनोकामना पूरी थींदी आहे, जंहिंजी का इच्छा पूरी थींदी आहे, चाहे उहो शादी वियांह जी हुजे, चाहे पुत्र तन धन जी हुजे, चाहे औलाद खे वठी करे हुजे या कहिड़ी बि ॻाल्हि जी मन्नत हुजे, त उहो मन्नत पूरी थियण खां पोइ भगवान श्री झूलेलाल साईं जे मंदिर में ढोल ज़रूरु वॼाराईंदो आहे। उहो बि असां तव्हांखे लगातार असांजे वीडियो जे माध्यम सां ॾेखारूं पिया त तव्हां ॾिसो पिया हिते जे माण्हुनि में केतिरी न सुठी आस्था आहे, जबकि सभई गुजर समाज जा अन्य समाज जा आहिनि। त तंहिंजे अलावा असां तव्हांखे हिन मंदिर में ॾेखारूं था कि माण्हू कीअं दंडवत करे भगवान श्री झूलेलाल साईं जी परिक्रमा पिया कनि। असां तव्हांखे वीडियो जे माध्यम सां ॾेखारूं था कि हिननि जी आस्था ॾिसो। असांखे सिर्फ़ु तव्हांखे ही ॾेखारिणो आहे कि भगवान श्री झूलेलाल जे प्रति सिंधी ही समाज न अभितू ॿिया समाज जा माण्हू केतिरी वॾी आस्था था रखनि कि दंडवत प्रणाम करे ॿिया पूरी परिक्रमा हणनि। त दोस्तों इन्हनि सभिनी भक्तनि खे कोटि कोटि प्रणाम आहे असांजो। ऐं अहिड़ा वीडियो असां तव्हांखे बार बार ॾेखारींदा रहंदासीं असांजे सिंधी समाचार राजस्थान ते। जय श्री झूलेलाल।